नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे भिटशा का खबर ॾींदा हलूं। भिटशा में पाकिस्तान खासखेली इतिहाद तरफा सोशल मीडिया क़ॉन्फ्रेंस मुनक़िद कई हुई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था। भिटशा में अवामी न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद जुम्मन चौहान जी इन रिपोर्ट में बिल्कुल अवां खे ॿुधाईंदो हलां। भिटशा पाकिस्तान ख़ासखेली इतिहाद तरफा सोशल मीडिया कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। कॉन्फ्रेंस जी सदारत पाकिस्तान ख़ासखेली इतिहाद जे मरकज़ी चेयरमैन सरयार नियाज़ हुसैन ख़ासखेली कई, जॾहिं त मीवान ख़ास MPA वरिया फ़कीर ख़ासखेली हो। कॉन्फ्रेंस में सोशल मीडिया ऐं सहाफ़त सां ताल्लुक़ रखंदड़ सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां 100 नौजवाननि शिरकत कई। अॻुवाण सोशल मीडिया ऐं निजी अफ़ादत ते रोशनी विधी ऐं अख़लाक़ी जे दायरे में रहंदे रिपोर्टिंग ते ज़ोर ॾिनो। ख़िताब कंदे सुराई नियाज़ हुसैन ख़ासखेली चयो त सोशल मीडिया जी दुनिया हिन वक़्तु तमामु तेज़ थी चुकी आहे, जंहिं जे करे अचण सां अवाम में बाशूर पैदा थी आहे ऐं सोशल मीडिया ते मसइला उजागर थियण सां हल करण में सहूलियत थी रही आहे। असांजे हिन कॉन्फ्रेंस जो मक़सदु नौजवाननि में सोशल मीडिया ज़रिए ॻाल्हाए ऐं ॿुध पैदा करण ऐं आहे। ख़ासखेली इतिहाद जे माण्हुनि खे सोशल मीडिया ज़रिए मसइला पेश करण ऐं हल करण में वधीक सहूलियत थींदी। हिन चयो त नौजवाननि खे घुर्जे त हू पंहिंजे इलाइक़नि ऐं क़बीलनि जे नौजवाननि समेत आम माण्हुनि में तइलीम वधि खां वधि तवजा ॾियण। हिन चयो त तइलीम जे ज़ोर ज़ेवर सां माशरे खे वधि तरक़ी ऐं हिमत ॾियारे सघिजे थी। सोशल मीडिया ते असांजो वेब चैनल बि आणे रहिया आहियूं ऐं हफ़्तो अख़बार बि शाया कई वेंदी। ख़ासखेली बिरादरी जे मसइलनि जे हल लाइ भरपूर कोशिशूं आहिनि। समूरी सिंध अंदरि ज़िलनि ऐं तइलकनि जे लेवल ते सोशल मीडिया जो मुक़ररु करे रहिया आहियूं। असां ख़ुशि नसीब आहियूं त ख़ासखेली इतिहाद सोशल मीडिया जे शुरूआति भिटाई जी नंगरीअ खां थी रही आहे। इंशाअल्लाह मेंबरशिप ज़रिए हिन नेटवर्क मज़बूत बणाईंदासीं। कॉन्फ्रेंस में ख़िताब कंदे महिमान ख़ास MPA वरिया फ़कीर ख़ासखेली चयो त पंहिंजे नौजवान नसल खे वधि मां वधि तइलीम जे ज़ेवर सां मालो माल कयो वञे, जो त तइलीम जे ज़ेवर सां ई ऊंधाईअ खे घटिजाए सघिजे थो। हिन चयो त सोशल मीडिया खे घटि सघिजे थो। हिन चयो त सोशल मीडिया नेटवर्क ज़रिए बहितरी ईंदी ऐं बिरादरियुनि जा मसइला बि हल थियनि था। असां पंहिंजे बिरादरी हिकु प्लेटफॉर्म ते मुतहद करण लाइ निकिता आहियूं। सिंध जे सभिनीनि ज़िलनि अंदरि ख़ासखेली बिरादरी वधि तइदाद में आहे मगर ख़ासखेली बिरादरी जे वोटनि जी चूंड नुमाइंदा ऐं बिरादरी जा मसइला हल करण में दिलचस्पी नथा रखनि। असां हाणे पंहिंजी बिरादरी जो वोट ज़ाया थियण न ॾींदासीं। जी।